यारे गार ऐं यारे मज़ार हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं रसूल दी शान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु गारे सोर में तशरीफ़ वठी विया त बदबख़्त काफ़िर गार जे वेझो पहुची विया हुआ। ॿिन्ही पाक हस्तियुनि जे गार में मौजूदु हुजण खे अल्लाह अज़्ज़ वजल सिपारे 10 सूरह तौबा आयत 40 में ईअं बयानु फरमायो। तर्जुमो कंज़ुल ईमान सिर्फ़ 2 जानिन सां जॾहिं उहे ॿई गार में हुआ, अल्लाह अज़्ज़ वजल उन्हनि ॿिन्ही पाक हस्तियुनि जी हिफ़ाज़त जा ज़ाहिरी सबब पैदा फरमाया। उहे ईअं जो जॾहिं जनाब रिसालत मआब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु गारे सोर में दाख़िल थिया त खुदाई पहिरो लॻी वियो। गार जे मुंहं ते कोरीअड़े ॼारो विछाए छॾियो ऐं किनारे ते कबूतर आना लाथा। दावत इस्लामी जे इदारे मकतबतुल मदीना जी शाया थियल 680 सफ़नि जी मुश्तमिल किताब मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़े 132 ते आहे। इहो सभु मके जे काफ़रनि खे गार जे तलाशी खां परे रखण लाइ कयो वियो हो। इन्हनि ॿिन्ही कबूतरनि खे रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अहिड़ो बेमिसाल बदिलो ॾिनो जो अॼु ताईं मके जे हरम में जेतिरा बि कबूतर आहिनि उहे सभु उन्हनि ॿिन्ही कबूतरनि जी औलाद मां आहिनि। जीअं अल्लाह अज़्ज़ वजल जे हुकुम सां उन्हनि ते रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कई हुई, तीअं रब्बुल आलमीन जल्ल जलालहू बि हरम में उन्हनि जे शिकार ते पाबंदी लॻाए छॾी आहे। जॾहिं काफ़रनि उते कबूतरनि जो आखेरो ऐं उन्हनि जा आना ॾिठा त चवण लॻा जेकॾहिं इन गार में को इंसान हुजे हा त उहो इन त न कोरीअड़े जो ॼार ठहे हा न कबूतर आना ॾे हा। काफ़िरनि जे पेरनि जूं हल्कियूं आवाज़ूं ॿुधी आशिक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु घबराइजी विया। अर्ज़ु कयाऊं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे दुश्मन असांजे एतिरो त वेझो अची विया आहिनि, जेकॾहिं उहे पंहिंजे पेरनि ॾांहुं ॾिसनि त उन्हनि जी नज़र असां ते पइजी सघे थी। त हुज़ूर अकरम नबी मुकर्रम रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वबारक वसल्लम इरशाद फरमायो। तर्जुमो कंज़ुल ईमान, गम न कर, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। आला हज़रत इमाम अल सुन्नत शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि ताला अलैह केॾे न सुहिणे अंदाज़ सां इन वाक़िए ॾांहुं इशारो कंदे पंहिंजी हदाइक़ बख़्शिश में इरशाद फरमाइनि था, जान है जान क्या नजर आए, क्यों अदू गर्दे गार फिरते हैं। इहो फरमान ॿुधण खां पोइ हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ते सकीना नाज़िल थियो ऐं पाण मुतमइन थी विया ऐं बिल्कुलु बेखौफ़ थी विया। चौथे ॾींहुं पहिरीं रब नूर शरीफ़ सूमर शरीफ़ ते हुज़ूर नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम गार खां ॿाहिरि तशरीफ़ वठी आया ऐं मदीने पाक ॾांहुं रवाना थिया। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।